दरगाह शहाबुद्दीन शाह कादरी। जिलानी ख़ानदान जो बेबहा मोती, इखलाक ऐं इखलास जो मालिक, फ़कीर तबियत, खुश गुफ्तार, फ़रखंदाज सितार, आलिम ऐं आरिफ़ हज़रत पीर शहाबुद्दीन अहमद जिलानी पीर शाह कादरी रहमतुल्लाह अलैह 9वीं सदी हिजरी जे पछाड़ी धारे बदीन में आया ऐं कादरी तरीक़े जी तबलीग कयाऊं। संदन दरगाह बदीन में आहे ऐं मर्जा ख़ासि वो इल्मु आहे। हिन ख़ानदान जा लखें मुरीद परे परे खां कही हिते ईंदा आहिनि। हिते हर साल मेलो लॻंदो आहे जंहिंखे यारहीं जो मेलो या शाह कादरी जो मेलो सॾींदा आहिनि, जेको 2 सदियुनि खां लॻंदो अचे। बदीन जे ॾखिण ओभर में 2 मेलनि ते शहाबुद्दीन शाह कादरी फ़ातिमी हुसैनी जो मक़बरो मौजूदु आहे। संदसि तुर्बत कटहड़े अंदरि आहे। मक़बरो पीर आली शाह ठहिरायो हो, जंहिंजी क़बर बि हिन मक़बरे में मौजूदु आहे। मक़बरे खां ॿिए तरफ़ हिकु ॿिए मक़बरे अंदरि अली कुतुब शाह, ग़ुलाम शाह, मोहम्मद हसन शाह ऐं चंगल शाह जूं मज़ारूं आहिनि, जन मां हिक ते संगे मरमर जो कमु थियल आहे। बाक़ी ॿियनि जे मथां जंडरी जो बहितरीनु कटहड़ो ॾिनो वियो आहे।